अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आवाया सारा सुमरो आईने बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। आल पाकिस्तान पेट्रोल पंप ऑनर्स एसोसिएशन पारां ख़दशा ख़त्म न करण जी सूरत में सॼे मुल्क अंदरि पेट्रोल पंप बंदि करण जी धमकी। पेट्रोल पंप ऑनर्स एसोसिएशन तरफ़ां जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो आहे त पेट्रोलियम सेक्टर खे ऑपरेशन्स माली मुश्किलातुनि क़ीमतुनि ऐं ओचितो पॉलिसी तब्दीलियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ मलिक सां फौरी मुलाक़ात ते ख़त लिखी छॾियो आहे। 6 मार्च ते भी ख़त उमाणियो हो पर उन जो जवाब न मिलियो। पधिराई मुताबिक़ हुकूमत पॉलिसी साज़ी में स्टेक होल्डर्स शामिल करे मुल्क जे 14 खां 15 हज़ार पेट्रोल पंप मालिकनि जा मसइला हल कया वञनि। मुतालबा तस्लीम न कया विया त सॼे मुल्क अंदरि पेट्रोल पंप बंदि करे छॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मौजूदा इलाइक़ाई सूरतहाल सबबि आलमी सप्लाई लाइन मुतासिर आहे। नार वारनि मुल्कनि जे ग़िज़ाई सूरतनि जो ख़्यालु रखणु असांजो फ़र्ज़ु आहे। नार वारनि मुल्कनि खे घुर्बल खाधे पीते वारनि शयुनि जी फ़राहमी ऐं ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ जे हवाले सां समूरा लाॻापियल खाता नार वारनि मुल्कनि सां राब्ते में आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नार वारनि मुल्कनि खे खाधे पीते वारनि शयुनि जी फ़राहमी पाकिस्तान जे बंदरगाह ऐं मेरी टाइम ऑपरेशन्स जे हवाले सां जाइज़ा इजलास। वज़ीर आज़म तरफ़ां नार वारनि मुल्कनि खे खाधे पीते वारनि शयुनि जी फ़राहमी जे हवाले सां हिकमत अमली ऐं इन वक़्त ताईं थियल अॻभराई ते इत्मिनान जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की ग़िज़ाई ज़रूरतनि खे मुतासिर करण बग़ैर वॾी मिक़दार में मौजूदु खाधे पीते वारनि शयूं नार वारनि मुल्कनि में बरामद करण लाइ तेज़ी सां कमु कयो वञे। हुकूमती इदारनि जी सतह ते फ़ैसिला साज़ी में कंहिं बि क़िस्म जी देरि क़ाबिल क़बूल नाहे। कराची, गवादर ऐं ॿियनि अहम बैनुल अक़वामी हवाई अॾनि ते फ्लाइट ऑपरेशन्स में इज़ाफ़े लाइ जामिया लाइ अमल तयारु कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह, वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ बुगटी ऐं वफ़ाक़ी वज़ीर बि शरीक। विचो ओभर में चिकटाण ऐं मुल्क जे सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म तरफ़ां वॾनि वज़ीरनि खे सूबनि में सिमाल लॉकडाउन जे हवाले सां हिकमत अमली ते ब्रीफिंग। शहबाज शरीफ़ बिलावल भुट्टो ज़रदारी खे अमरीका ईरान जंग में किरदार जे हवाले सां एतमाद में वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद सलमान विच में टेलीफोनिक राब्तो। सऊदी ख़बरूं एजेंसी मूजिबि ॿिन्ही अॻवाननि खिते में हलंदड़ चिकटाण ऐं ताज़े सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। इलाइक़ाई आलमी अमन ऐं इस्तिकाम लाइ सिफ़ारती कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां सऊदीअ जे मुकमल हिमायत जे अज़म जो इज़हार। हमलनि जी मज़म्मत। शहबाज शरीफ़ चयो आहे त हमेशह मज़बूती सां सऊदी अरब सां गॾु बीठल रहंदासीं। ईरान ऐं अमरीका जंग जो ख़ात्मो चाहियूं था। ॻाल्हियुनि जी मेज़बानी करण जे लाइ तयारु आहियूं। अमरीकी सदर पारां ईरान में रजीम चेंज जो हदफ़ हासिल करण जी दावा। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरानी क़यादत ख़त्म करे छॾी, हाणे नई क़यादत आहे। असां उनखे रजीम चेंज चई सघूं था। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान जी नई क़यादत मुआहिदो करणु चाहे थी। ईरान असांखे तेल ऐं गैस जे हवाले सां तमामु वॾो तोहफ़ो ॾिनो आहे। उहो तोहफ़ो तमामु क़ीमती ऐं हरमज़ वारे सामूंडी लंघ जे हवाले सां आहे। ईरानी फ़ौज ट्रंप जे ईरान सां ॻाल्हियुनि वारे दावा खे रद्द करे छॾियो। ख़ातमुल नबिया मरकज़ी हेडक्वार्टर जे तर्जुमान चयो आहे त पंहिंजी नाकामी खे मुआहिदो करार न ॾिनो वञे। छा अवियां जा अंदरूनी इख़्तिलाफ़ उन हद ताईं पहुची विया आहिनि जो अवियां पाण ई ॻाल्हियूं पिया करियो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान वधीक चयो आहे त ईरानी क़ौम ख़िलाफ़ हमलनि जो ख़्यालु ज़हन मां कढण ताईं न तेल जूं क़ीमतूं अॻु जहिड़ियूं हूंदियूं ऐं न ई पुराणो निज़ाम बहाल थींदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चयो आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो, उन ते अमल कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिलनि जी हर सतह ते हिमायत जारी रखंदासीं। तेल जे बहिरान खां बचण लाइ ज़रूरी क़दम खंया पिया वञनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमन पंहिंजे बयान में चयो आहे त मौजूदा सूरतहाल खे नज़र में रखंदे सिंध काबीना 3 महीननि जी पघार न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध हुकूमत जे फ़ैसिले तहत गाॾियूं बि हारियूं वयूं आहिनि। जेतिरो मुमकिन थी सघियो घरनि में वेही कमु कजे। ही कंहिं फ़र्द जी न पर सभिनी जो गॾियल मसइलो आहे। मशाइख़ जो नगर बारकरवासी पौरतनि जे झूपड़ियुनि खे बाहि। 3 ॿारड़ियूं सड़ी फौत। ॻोठ थरछी में लाभारे ते आयल पौरतनि जे जुगनि में ओचितो बाहि भड़की थी। 100 ॿारड़ियूं 4 वरियनि जी कंवल ऐं 5 सालनि जी प्रिया दास सड़ी फौत। सड़ी ज़ख़्मी थियल कविता नवाबशाह में दम ॾिनो। वाक़े बाद गरबातनि में कोहराम बरपा। वारसनि जो चवण आहे त हू लाभारे ते वियल हो, पोयां जुगनि खे बाहि लॻी वई।
हैदराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में एक जणो क़तल। वाधूवा रोड ते हथियारबंदनि फायरिंग करे हुसैनाबाद जे रहवासी अरबास राजपूत खे क़तल करे छॾियो। क़तल जी वारदात पर जवाबदार आसानी सां फरार थी विया। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बैदि मक़तूल जो मड़वार संज जे हवाले। का बि गिरफ़्तारी अमल में न आई। बख्शापुर वेझो तुरिन में पुराणे कारे तकरार फायरिंग। 4 औरतूं मरनिंग ॻोठ विलायत डोमकी दुरिन में जहिड़ो हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में ॿिन्ही दुरिन जूं 4 औरतूं मिसमात नुसरत तनूली कलसूम ऐं मिसमात खानज़ादी सख़्त ज़ख़्मी। ॿिनि औरतुनि जी हालत नाज़ुक। वाक़िए बाद दुरिन में छिकटाइण ते क़दुर जे माण्हुनि जो इंडस हाईवे ते एहतजाज। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणे तकरार सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। गोठ वेझो नींगर उरड़ी विगी फौत। केतिरा ई बाड़ा मर्ज़ में मुब्तला। गोठ बादल मक्सी में 5 मरियनि जो उमेर मक्सी वबा सां जहिड़ी देर फौत थी वियो। वारसनि में कोराम। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ इलाइक़े जा केतिरा ई ॿार उरड़ी जे मर्ज़ में मुब्तला आहिनि, पर सिहत खाते तहरीक नाहे वरितो। डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले मासूम हयातियूं बचायूं वञनि। सिजावल वेझो जवाबदारनि नौजवान खे कुआड़ियूं हणी क़तल करे छॾियो। लाड़ शुगर मिल भरिसां 38 वरनि जे रहमतुल्लाह होसो खे कुआड़ियूं लॻल लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे पंहिंजे सोटनि कुआड़ियूं हणी क़तल कयो आहे। वाक़ियो घरेलू तकरार जो नतीजो लॻे थो। वधीक जांच कई पई वञे। दौलतपुर सिफन में घरनि खे बाहि लॻण सबबि नींगर फौत। ॻोठ गाहण में कणिक जे लाभारे ते आयल कोली बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि वकोड़ वई। बाहि लॻण सबबि हारी चंद कोली जो मासूम ॿार सड़ी फौत थी वियो। फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। टन गुलाम हैदर वेझो बिजली जे तारनि मां करंट लॻण सबबि 2 डगियूं सड़ी मरी वयूं। 4 डगियूं सड़ी ज़ख़्मी थी पयूं। बिजली जे 11,000 वोल्टेज जूं तारूं ज़मीन ते किरी पयूं। बिजली जे तारनि मां करंट लॻण सबबि ॻोठाणे हाकिम सां जो लखे रुपयनि जी मालियत जूं 2 डगियूं सड़ी मरी वयूं। 4 डगियूं ज़ख़्मी थी पयूं। ॻोठाणे हित के अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज। आला अख़्तियारनि खे नोटिस वठण जी अपील।